ताई फकीर जो उछले छड़ा करके तड़े मिलई अल्लाह एरामी थी इश्क जो मथे उघाड़ो आ छाओ तो जलालुद्दीन रूमी वक्त जो वडो उलमा हो वडो आलिम हो खत्मे जी इन्हनि खे दावत मिली तालबन में चुर पर पइजी वई तो साईं मदरसे मलाइके के छड़ी लो बिस्मिल्लाह दा गुलाम चलो फोटो फरमाए मोरो खान उन्हें मदरसे जी भरसा हिकिड़ो दरवेश फकीर रहंदो हो शागिर्दन तालबन छा के उन्हें दरवेश के वनी चऊं तो साईं हिते तहां मस्जिद जे दरवाजे ते वेहो असां खत्मो पढ़ी हुन दरवेशन त हा कई जलालुद्दीन रूमी जॾहिं पहुतो जलालुद्दीन रूमी जॾहिं पहुतो त हिननि सां ॻाल्हाईंदो वक़्तु कहिड़ा हिते रहंदो कहिड़ा ख़त्मे ते हलंदो त सभिनि तालबन चयो त सभई हलंदासीं चई बाक़ी मदरसे में त केरु रहे चई क़ुर पाक पिया न मस्जिद आहे मदरसो आहे हिते केरु खछट कंदो तालबन जो रायो न भञी सघियो खत्मे ते हलिया उन्हें दरवेश के वठी उन्हें दरवाजे ते विहारियो जॾहिं खत्मो पढ़ी दंग कयूं बाहर निकता त एतरी बरसात पई जो सजी रात में इन्हनि खे वापस थियण जी का बि गली न मिली सजी रात परेशान रहियो अॻ में मस्जिदूं जा मदरसा सादे नमूने सां हूंदा अॼु जीअं पको कमा अॻ में तहिड़ो कोन हो सजी रात परेशान रहियो सजी रात पान परेशान रहियो तालिब भी परेशान रहा फजर जी आजान आई नमाज पढ़ी बाहर निकता बरसात बीही वही निकरी तकड़ फकड़ में उठी भगा जॾहिं मदरसे में पहुता तो छा को किताब तो ठहियो पर हिकिड़ो पन्नो भी मदरसे में कोन हुजे सॼो मुल्क साफ़ लॻो पियो हुजे तालिबन ते गरम थियो त तव्हां नाहक करे छॾियो तालिब वीचारा आऊं चवंदा शागिर्द जहिड़े पहिरें रूप में अचे थो आख़िर ताईं अहिड़े रूप में हुजे त औलिया थी वञे छो जो नौकर जी हैसियत में तालिब अचे थो यार सजी हाणे ई तालिब वीचारा परेशान थी उन दरवेश खे ॻोल्हण लॻा त हिते जेको विहारियो आहे इहो काॾे वियो वञनि त साॻी जाइ ते वेठो अचुसि किताब असांजा काॾे कई हुन दरवेश इन्हनि खे जो किताब तव्हांजा काॾे कया पाणी में विधा अथमि ॿियो काॾे कया अथमि छा पन्नो छा पाणी चईसीं असां नाहक करे छॾियो उस्ताद असांखे मारे थो कुझु कोन्हे अचो त कढी जाओ पाणी में लही दरवेश उहे किताब कढे पियो त छंडे पियो त सुकी मिटी सुकी वारी पई निकिरे हुननि मां अल्लाह वारनि जी बादशाही त पंहिंजी आहे सुकी मिट्टी पई निकिरे हुननि खे चए पियो त एॾा बदतमीज़ आहे जो तव्हां हिननि खे छंडियो बि कोन था जॾहिं पहिरीं भरी खणी विया मदरसे में जलालुद्दीन रूमी खे चयूं त जलालुद्दीन पाण निकिरी वठी भॻो उन जॾहिं जाइ ते आयो त दरवेश हुनखे चवणु लॻो जलालुद्दीन खे त मुला छितो थी पियो तालिब पियो थो मारी किताब काॾे कया अच त कढी जाए किताब उतां कढंदो छंडी थो वञे त सुकी मिट्टी पई निकिरे पाणी मां किताब कढे पियो जलालुद्दीन रूमी ॾिठो त आऊं एॾो उलमा आहियां ही त का ॻाल्हि बि आहे जॾहिं हिनखे पूरा किताब कढी ॾिनई ऐं दरवेश ॾिठो त ज़ाहिर थी पियो हाणे जूं छॾियां जलालुद्दीन रूमी हिन जे पेरनि ते वेही रहियो त मूंखे पंहिंजो तालिब कर हाणे उस्ताद जे पेरनि ते वेठा त शागिर्द बि सभु वेठा आहिनि ही चवेसि पियो त मुला मूंखां परे थी चईंसि आऊं कोन छॾींदो साईं चई हिन में शर्त जे मञी तोखे तालिब कयां चईंसि